अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मकी बलिकार माया फराशा सबका पेरा है नजर हेडलाइन ते। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पानी मामले ते पाकिस्तान के संगीन खतरा आहिनि। पानी जो मसलो क़ौमी सलामती जो मसलो बणिजी चुको आहे। सिंधु दरिया जो पानी पाकिस्तान जी जिंदगी जी ज़मानत आहे। क़ौमी सलामती जे मामलनि ते असां सभु हिक आहियूं। पानी रोकण जी कोशिश कई वई त भरपूर अंदाज में जवाब ॾींदासीं। इस्लामाबाद में बेन अल-अक़वामी सेमिनार के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध तास मुआहिदे जो तालुक कंहिं हिक धुर सां नाहे। सिंध तास मुआहिदे जी बहाली खां सवाइ ख़िते में अमन मुमकिन नाहे। पाकिस्तान अमन चाहे थो पर पंहिंजे मुल्क ऐं अवाम जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान जे अवाम जो सिंधु दरिया जे पाणी ते पूरो हक़ आहे। पाणीअ खे हथियार तौर इस्तेमाल करणु इलाक़ाई ऐं आलमी अमन खे नुक़सान पहुचाइण जे बराबर आहे। पाणी रोकण जी कोशिश कई वई त क़ौमी क़यादत असराइतो जवाब ॾियण लाइ पुरअज़म आहे। पाकिस्तान सिंध तास मुआहिदे जो हर सूरत में तहफ़्फ़ुज़ कंदो। इस्लामाबाद में सिंध तास मुआहिदे बाबति बेन अल-अक़वामी सेमिनार के ख़िताब कंदे अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान लाइ पाणी रुगो कुदरती वसीलो न पर बका जो मामलो आहे। असीं रुगो मुआहिदे ते न पर 24 करोड़ अवाम जी ज़िंदगी जे शहरक जी ॻाल्हि पिया करियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जुलाई जे पहिरें हफ़्ते में ईरान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शरीक थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ ईरान जे दौरे खां पोइ तुर्किया जो दौरो बि कंदो। अमेरिका पारां ईरानी इख़्तियारियुनि सां मुलाक़ात थियण जी दावा तहरान तरदीद करे छॾी। ट्रंप चयो आहे त ईरान जी दरख़्वास्त ते अॼु दोहा में ॻाल्हियूं थींदियूं। कतर में थींदड़ इजलास अहम बि साबित थी सघे थो। ईरान एटमी हथियार न रखण ते राज़ी आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई अमरीकी इख़्तियारियुनि सां मुलाक़ात थियण जी दावा जी तरदीद कंदे चयो आहे त ईरानी वफ़द दोहा वेंदो पर ध्यानु मफ़ाहमती याददाश्त ते अमल दरामद ते हूंदो। अमरीकी वफ़द जे कतर जे दौरे जो ईरानी वफ़द सां को तालुक नाहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच में दरख़्वास्त ते ॿुधणी इम्तिहाननि जो कंट्रोलर ऐं ॿिया पेश। अदालत रीमार्क्स ॾींदे चयो आहे त 5 रुकनी कमीशन ठाहियूं था। कमीशन फेल ऐं पास थियल उम्मीदवारनि खां ॿीहर टेस्ट वठंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त दरख़्वास्त गुज़ारनि खे लाॻापियल फोरम सां राबितो करणु घुर्जे। हैदराबाद सेशन कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुतासिर उम्मीदवारनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। ज़रियनि मूजिबि सेशन कोर्ट जो अमलो राति देर सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस पहुतो। फेल थियल दरख़्वास्त गुज़ार उम्मीदवारनि जो इम्तिहानी रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त राति जे वक़्ति कार्रवाई सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे दरख़्वास्त ते कई वई। 22 जून ते सिंध हाई कोर्ट मुतासिर उम्मीदवारनि जूं कापियूं तहवील में वठी थर्ड पार्टीअ खां जांच कराइण जो हुकुम ॾिनो हो। गुज़िरियल ॾींहुं सभई उम्मीदवारनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस सां धरणो बि हंयो हो। उमरकोट वेझो स्कूल जी भित किरण सबब 3 निगरियूं दॿिजी फोत। ॻोठ गमोरीअ में स्कूल जी कमज़ोर भित वाढहड़ो ॿारनि मथां किरी पई। 3 वरहनि जी किंसा 13 सालनि जी सोहरा ऐं ॿारड़ी रायबा कोरी मौक़े ते ई दॿिजी फोत थी वयूं। वारसनि मूजिबि 3 ॿारड़ियूं मदरसे खां घर अची रहियूं हुयूं त ओचितो स्कूल जी दीवार संदनि मथां किरी पई ऐं वाक़ियो पेश आयो। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं तालीम वारे वज़ीर नोटिस वरितो। सरदार शाह पारां एडीसी 1 उमरकोट जी सरबराही में 4 रुकनी जांच टीम क़ाइम। हैदराबाद में हथियारबंदनि हथां हिकु ॼणो गोलियूं हणी क़तल। नसीमनगर थाणे जी हद में हथियारबंदनि ज़हूर सोलंगीअ खे क़तल करे फरार। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो करार।